नाज़रीन, फ़कीराबाद मां ख़बर शामिल कजे थी। मोहम्मद नवाज़ गाओ जी रिपोर्ट मूजिब फ़कीराबाद प्रेस क्लब ते गंबट गरीबाबाद जी रहवासियुनि शीरीन सुमरो भेनरुनि समेत क़ुरान पाक खणी पहुची बासर भेणीवी आसिफ़ सुमरो जी मुबैना ज़ुल्मनि ख़िलाफ़ मीडिया ॾों दाहींदे इल्ज़ाम हयो त संदसि भेणियो नंढी भेण खे दोस्ती लाइ तंग कंदो हो। इनकार करण ते जान जो वेरी बणिजी वियो आहे। शीरीन सुमरो ऐं संदसि भेनरुनि जो चवणो हो त आसिफ़ सुमरो पैसे जी ज़रूरत ते कूड़ा केस दाख़िल कराईंदो आहे ऐं खेनि संगीन नतीजा भोगण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हुननि वधीक चयो त गंबट पुलिस बि संदसि न का बि मदद नथी करे, जंहिं करे हू सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। मुतासिर औरतुनि वज़ीर आला सिंध, आईजी सिंध, DIG सखर, SSP खैरपुर, DSP गंबट ऐं SHO गंबट खे अपील कई त वाक़े जो नोटिस वठी साफ़ शफ़ाफ़ इंक्वायरी करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे।